नाज़रीन, गज़ा में इसराइल जूं वेश्याणियूं कारवायूं जारी आहिनि। शहीदनि जो अंग 10,500 खां बि वधी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। गज़ा में 33 ॾींहनि खां जारी इसराइल जी वहशाणियुनि कार्रवाइयुनि दौरान शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 10,500 खां वधी वियो आहे। फ़लस्तीन जी सिहत वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइली जारियत सबबि वधीक 214 फ़लस्तीनी शहीद थिया, जंहिंखां पोइ 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियलनि जो अंग 10,569 थी वियो आहे। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीदनि में 4,324 ॿार, 2,328 औरतूं ऐं 449 पीरसन माण्हू शामिल आहिनि। इन अरसे में इसराइली जारियत के नतीजे में 26,475 फ़लस्तीनी ज़ख़्मी थिया आहिनि। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जे तर्जुमान ॿुधायो त 7 अक्टूबर खां हेल ताईं इसराइली बमबारी में 193 तिबी वर्कर्स शहीद, जॾहिं त 45 एम्बुलेंसिस खे नुक़सान पहुतो आहे। ॿिए पासे डिफेंस फॉर चिल्ड्रेन इंटरनेशनल फ़लस्तीन नाले NGOs ॿुधायो त 1967 खां 7 अक्टूबर 2023 खां अॻु ओलह किनारे ऐं गज़ा में इसराइल हथां जेतिरा ॿार शहीद थिया, उन खां ॿीण ते वधीक ॿार हिक महीने दौरान शहीद थी चुका आहिनि। NGO मूजिबि 1,350 ॿार अञा बि इमारतुनि जे मलबे हेठि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि मां घणा इम्कानी तौर ते शहीद थी चुका आहिनि। रिपोर्ट मूजिबि इसराइली जारियत सबबि रोज़ 100 खां वधीक फ़लस्तीनी ॿार शहीद थी रहिया आहिनि। वाज़िह रहे त 33 ॾींहनि खां जारी इन जंग सबबि गज़ा जा 15 लख खां वधीक माण्हू बेघर थी चुका आहिनि।